ओ जिते लियर पेरूं बटन ते पचन था, वो जिते लियर पेरूं बटन ते पचन था, उतम जमारू ओ मारू मुजन थावला जिते लियर पेरूं बटन ते पचन था, जिते लियर पेरूं बटन ते पचन था, उतम जमारू ओ मारू मुजन नाज़रीन, थर में पेरुअनि जी मुंद आहे ऐं थर जे जंगल में वॾे तइदाद में पेरूं थिया आहिनि। माण्हू ॿार नंढा वॾा औरतूं सभई गॾिजी थर जे जंगल में वणनि मां पेरूं लाहे रहिया आहिनि। पेरूं थर जी मेवात शुमार कया वेंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते पेरुअनि जी मुंद में न रुगो ही माण्हू उहो पेरुअनि जी मेवात वापराईंदा आहिनि, खाईंदा आहिनि, उन मां ॻुड़ ठाहींदा आहिनि ऐं उहो सौगात करे सूखियूं करे पंहिंजनि खे मोकिलींदा आहिनि ऐं उन खां सवाइ माण्हू इहे पेरूं पटे शहरनि में विकिरो पिणु कंदा आहिनि ऐं उहो 200 रुपए किलो ताईं उहे पेरूं विकिरो थींदा आहिनि। सॼो ॾींहुं उन्हनि जी इहा किरत हूंदी आहे त हीउ जेको आहे सो थर जे मेवात जेका आहे सा उन्हनि खे तमामु वॾे तइदाद में मिलंदी आहे ऐं इहो जेको आहे सो न रुगो ही माण्हू उन मुंद में पेरुअनि जी में ख़ुशि हूंदा आहिनि, पर हीउ जेको आहे सो पखी पखण ऐं जानवर पिणु जेके आहिनि सो ख़ुशि हूंदा आहिनि, छाकाणि त पेरूं उहे बि खाईंदा आहिनि ऐं माण्हू ही पेरुअनि जी मेवात जेका आहे सा सुकाए बि रखंदा आहिनि, जेका पोइ सॼो साल इस्तेमालु कंदा आहिनि। उनखे कोकड़ बि चयो वेंदो आहे। थर जी जेका असांजी मेवात आहे ही पेरूं जेको आहे वॾी हिकिड़ी नेमत जे हिसाब सां ही सुखी तौरु आहे। थर जा मारी जेको मुल्क मेरुनि जो वखाणियो हो उहो मारू मार लाइ टुंडीनि पाण खाइनि, तोशो कनि, इहो उनजो ॻुड़ ठाहिनि, पर हर क़िस्म जे लाइ पखी पखण थर जे माण्हुनि जे लाइ ही हिकु मेवात आहे। पोइ उनजी कोकड़ ठाहींदा आहियूं, वरी उहा माल जे लाइ कमु ईंदी आहे, पाण बि खाईंदा आहियूं ऐं हीअ थर जी हिकिड़ी नेमत जी आहे मेवात आहे जंहिंखे माण्हू तमामु पसंदि कनि था। पटन ते पम्हारियूं पका बि रचूं पटन ते पम्हारियूं चंदन लामलोॾे सॾनि थियूं संघारियूं जिते वग वथाणनि में ॾोथी ॾुहनि था, जिते वग वथाणनि में ॾोथी ॾुहनि था, उतम जमारू वो मारू मुजन खावल जिते लियार पेरूं किथां कांग आया किथे से कही विया, किथां कांग आया किथे से कही विया, वाहिरनि ॾे वापसि बलर सभु वही विया, मगर चाक कोटन में मुंहिंजा चिकन था, मगर चाक कोटन में मुंहिंजा चिकन था, उतम जमारू वो मारू मुजन खावला जिते लियार पेरूं पटन ते पचन था, वो जिते लियार पेरूं पटन ते पचन था, उतम जमारू वो मारू मुजन खावला जिते लियार पेरूं। थर में पेरूं पकाइनि ऐं माण्हू ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि ऐं जॾहिं थर में माण्हुनि खे पेरुअनि जी मुंद में नंढे खंड जे अज़ीम शाइर शेख अयाज़ ख़ुशि ॾिठो, तॾहिं हुन पेरुअनि ऐं माण्हुनि खे पंहिंजी शाइरी में सरिजींदे चयो त रोज़ झोलो लॻे, रोज़ पेरूं पचनि, शाल मारू अचनि, शाल मारू अचनि। खाटाऊ जानी KTN न्यूज़ मिठी थरपारकर। जिते संग न साथी उते व्यावकारे तॾहिं वेठा बेवस खे शायदि विसारे, नकी पाण आया नकी सॾ ॿुधनि था, नकी पाण आया नकी सॾ ॿुधनि था, उतम जमारू मारू मुजन खावल जिते लियार पेरूं पटन ते पचन था, वो जिते लियार पेरूं पटन ते पचन था, उतम जमारू